नाज़रीन, हिन वक़्तु असां टंडो मोहम्मद ख़ान जे क़दीमी ॻोठ मनु माछी में मौजूदु आहियूं, जिथे ॻोठ खे बुनियादी सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ ॻोठ जे रहवासियुनि इब्रन न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे हिन रीति ॿुधायो। कम असां ॻोठ मनु माछी खां रिक्वेस्ट पिया करियूं, जेको ॻोठ मनु माछी 50 सालनि खां ते को कंहिंजो न नुमाइंदे चूंडियल जो को ध्यानु आहे, न ई कंहिं ॿिए जो कंहिंजो ध्यानु आहे। ऐं जेका हितां वोट वठियो वञनि पोइ वरी हेॾा ॾिसण लाइ तयारु कोन्हे। न असांजे रोडनि जूं हालतूं ॾिसो, असांजे बचनि जो मुस्तक़बिल, स्कूल बंदि पियो आहे, टैंकी पाणी जूं ठहियूं आहिनि, उन्हनि लाइ असां वटि मोटर कोन्हे आई, असां वटि पाणी कोन्हे पीअण जो, असां वटि तमामु असांजे ॿार बच्चा परेशान आहिनि। जेको असां हितां परे खां फौजी शुगर मिल खां पाणी भरियूं तॾहिं असांजो गुज़ारो थिए। ऐं जेका हिते पीपल्स पार्टी वारा हमेशह वोट वठनि था ऐं उहे बि अचनि था त मीर ग्रुप वारा बि अचनि था, पर असीं रुॻो निशानूं आहियूं। असांखे कमु कंहिं बि अॼु ताईं असांजे ॻोठ जो कंहिं बि ॻोठ मनु माछी कोन संवारियो अथनि। ऐं असां महिरबानी करे वॾनि हाफ़िज़रनि खे मथे रिक्वेस्ट था कयूं त आया अलाह साईं तव्हां हिननि चूंडियल नुमाइंदनि खे साञाए ॾे ऐं सुठी सोच रखनि। न असां वटि को सभु असीं मज़दूर आहियूं, न को असां वटि सरकारी मुलाज़िम आहे, असांजा घरनि जा पैसा आयल आहिनि, उन्हनि खे बि अॼु 3 साल थी विया आहिनि, का किस्त अञा पहिरीं किस्त बि अदा कंहिं कोन कई आहे। ऐं असांखे त कुझु बि कोन मिलियो आहे, असांखे ॾियणु खपे त सुठी ॻाल्हि आहे। असल में असांजे ॻोठ जो को सहूलियत ई कान्हे आई, अहिड़ी परेशानी आहे जे रोड रस्ता ख़तमु थिया पिया आहिनि, गटर कोन्हे, नालियूं कोन्हे, खाइण लाइ कोन्हे, बच्चा रोडनि ते। असांजी महिरबानी कयो, असां ते रहम जो नज़र कयो। न को ड्रेनेज जो सिस्टम है, 0 पॉइंट था वञे भी गैस गैसी का सहूलियत कोन थी मिले। हर ॻाल्हि खे बुनियादी सहूलियतुनि सां मनु माछी जो ॻोठ छो महरूम आहे। आला इख्तियारी जेके बि अचनि था, नूनारी आहिनि, मीर आहिनि, पीर आहिनि, जेके बि अचनि था वोट वठियो हलिया वञनि था, उन टाइम ते साईं साईं कनि था। उन खां पोइ हिते केरु कोन थो असांजे लाइ अचे। छो असीं छा कॾहिं वञ जा कोली आहियूं छा? जे न कंदा का बुनियादी सहूलियत, असीं प्रेस कॉन्फ्रेंस कंदासीं, रोड बंदि कंदासीं। क़दीमी ॻोठ मनु माछी में मौजूदु आहियूं, जिथे 50 सालनि खां रहवासियुनि जी दावूं हुयूं त हिते चूंडियल नुमाइंदा सिर्फ़ु वोट वठणु अचनि था। असांजे ॻोठ में न रोड आहे, न रस्तो आहे, न अस्पताल आहे, न साफ़ पाणी जो को बंदोबस्तु आहे। चूंडियल नुमाइंदा सिर्फ़ु इलेक्शन दौरान अची पंहिंजो वोट वठी हलिया था वञनि। 5 सालनि में असांजे ॻोठ खे मुसलसल नज़र अंदाज़ कयो वियो। ज़ुल्फ़कार चांडियो, इब्रन न्यूज़, टंडो मोहम्मद ख़ान।